बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों, जे तव्हांखे पिक्सल लैब जे ज़रिए तलवार जे पंहिंजो नालो या वग़ैरह तलवार जे अंदरि कीअं लिखिजे ऐं उन जे तलवार जे अंदरि पंहिंजो रंग जेको आहे उहो सिलेक्ट कीअं कजे। ॾिसो, मूं ही ठाहियो, तव्हां बि इहो ठाहे सघो था पिक्सल लैब जे अंदरि। ऐं अॼु पिक्सल लैब जी अॼु 12वीं वीडियो आहे, सबक़ नंबर 12। इन में तव्हांखे आऊं पिक्सल लैब जे ज़रिए तलवार ते नालो ठाहिणु सेखारींदुसि। सभ खां पहिरीं तव्हां पिक्सल लैब खे ओपन करियो। पिक्सल लैब खे ओपन करण खां पोइ जेको पहिरियों इन जे अंदरि मौजूदु आहे तव्हां इनखे डिलीट करियो। ठीकु, मां इनखे डिलीट करण खां पोइ हाणे तव्हांखे छा करिणो आहे, तव्हां को ए वारो ऑप्शन जेको आहे, तव्हां ई ॾिसो पिया, ए वारो जो ऑप्शन तव्हां इन ते क्लिक करियो। इन ते क्लिक करियो। इन ते क्लिक करण खां पोइ तव्हां उर्दू में लिखो या सिंधी में लिखो तलवार। मूं तलवार लिखियो। तलवार लिखण खां पोइ ॾिसो, ही साइज़ वारो जेको इमेज जेको साइज़ वारो ऑप्शन ते बि ॾिसी रहे, साइज़ वारे ऑप्शन ते क्लिक करियो। ॾिसो, ही साइज़ वारो जेको ऑप्शन आहे तव्हां इन ते क्लिक करियो। इन ते क्लिक करण पोइ तव्हां इनखे वधायो। ठीकु आहे, त वधायो एतिरो तव्हां रखो। हिते रखण खां पोइ ॾिसो, हाणे तव्हांजो रंग जेको आहे सिलेक्ट कयो। रंग कई तरह सां सिलेक्ट कजे। ॾिसो, ऐं तव्हांखे हुनजो रंग बि सिलेक्ट करणु सेखारींदुसि। एच ते जेको आहे तव्हां इन ते क्लिक करियो। ॾिसो, हीउ जेको प्लस वारो जेको इनखे तव्हां इन ते क्लिक करियो। इन ते क्लिक करण खां पोइ ॾिसो, हीउ जेको ऑप्शन आहे तव्हां इन ते इन तरीक़े सां कंदा ऐं इनखे इन तरीक़े सां कंदा, निशा तव्हांजो रंग सिलेक्ट थी वेंदो। ॾिसो, मूं इन जो रंग ई सिलेक्ट कयो आहे। सो इन तलवार जो रंग सिलेक्ट करे छॾियुमि। उनखां पोइ ॾिसो, हीउ टिक वारो जेको ऑप्शन तव्हां इन ते क्लिक कयो त ॿाहिरि निकिरी वञे। ॿाहिरि निकिरण खां पोइ हाणे तव्हां इन जे अंदरि फ़ॉन्ट जेको लॻायो उहो तव्हांखे पिक्सल लैब जे अंदरि पहिरीं खां ई मौजूदु आहे। तव्हांखे डाउनलोड करण जी का बि ज़रूरत न पवंदी इन फ़ॉन्ट खे। ठीकु आहे न, तव्हां सफ़ा हेठि हलियो वञो। ॾिसो, ही फ़ॉन्ट ते तव्हां ॾिसी रहिया आहियो, ख़त अरबी। तव्हांखे इन फ़ॉन्ट जी ज़रूरत पवंदी। ॾिसो, ही फ़ॉन्ट तव्हां क्लिक कयो। क्लिक करण खां पोइ ॾिसो, ही ओके वारो जेको तव्हां इन ते क्लिक करियो। तव्हां ॿाहिरि निकिरी वञो। ॾिसो, मूं इन फ़ॉन्ट खे क्लिक करे छॾियो आहे। हाणे तव्हांखे छा करिणो आहे, ॾिसो, हाणे जेको ही मास्क वारो जेको ऑप्शन तव्हां इन ते क्लिक करियो। इन ते क्लिक करण खां पोइ तव्हां इनखे हिते क्लिक करियो ऐं इनखे तव्हां हिते पकड़े करे तव्हां इन जी ॾिसो, तव्हांखे हीउ जेको आहे तव्हांखे साइज़ तव्हां पंहिंजे हथ सां रखंदा। ठीकु आहे न, उनखां पोइ तव्हां पंहिंजी सिधाई पंहिंजे हथ सां रखंदा। ॾिसो, तव्हांखे इन तरीक़े सां करिणो आहे। ॾिसो, तव्हां इन ते क्लिक करे तव्हां इन ॿिनि तव्हां करिणो आहे। करण खां पोइ तव्हां इनखे टिक वारो जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो, हीअ टिक तव्हां इन ते क्लिक करियो त ॿाहिरि निकिरी वञो। ॿाहिरि निकिरण खां पोइ तव्हांखे छा करिणो आहे, तव्हां इन जी कॉपी करियो। कॉपी करण खां पोइ तव्हां इनखे पूरे फ्लैक्स ते रखो। तव्हां हिते रखो ऐं तव्हां वरी मास्क में जेको ऑप्शन आहे तव्हां इन जे अंदरि वञो। ॾिसो, हीउ मास्क वारो ऑप्शन तव्हां इन जे अंदरि वञो। इन जे अंदरि वञण खां पोइ ॾिसो, हीउ जेको ऑप्शन हिकिड़ो इन ॿियो टू आहे न, तव्हां इन ते क्लिक करियो। ॾिसो, इन ऑप्शन ते तव्हां क्लिक कंदा, तव्हांजो वाह जेको आहे तव्हांजी ज़ाहिर थी वेंदी। ठीकु आहे न दोस्तों, हुनखां पोइ टिक वारो जेको ऑप्शन जेको आहे टिक वारो तव्हां इन ते क्लिक करियो। तव्हां ॿाहिरि निकिरी वञो ऐं तव्हां इनखे हिते रखो। ठीकु आहे दोस्तों, तव्हांखे हिते रखण खां पोइ तव्हांखे ॾिसो, मुंहिंजे अंदरि थोरी ग़लती थी वई आहे, उनखे थोरो कटियां थो। दोस्तों, मूं उनखे तयारु करे छॾियो। उनखां पोइ तव्हांखे हिकिड़ी तस्वीर खणणी पवंदी तलवार जी। त तव्हां किथां खणो, तव्हां हीउ जो ऑप्शन तव्हां इन ते क्लिक करे तव्हां इम्पोर्ट जे अंदरि वञो। ॾिसो, हीउ ऑप्शन इम्पोर्ट जे अंदरि वञो ऐं जेकी तस्वीर जेकी तव्हां डाउनलोड करे छॾी आहे उहो तव्हांखे एस टेलीग्राम जे अंदरि ॾेई छॾी। तव्हां उनखे तस्वीर खे उतां डाउनलोड करे सघो था। सो हीअ तलवार आहे। हीअ तलवार तव्हां एस टेलीग्राम जे अंदरां डाउनलोड करे सघो था। इनखे हाणे ॾिसो, मां उनखे सिलेक्ट कयो। सिलेक्ट करण खां पोइ तव्हां इनखे सिधो करियो। इनते एतिरो करण खां पोइ ॾिसो, तव्हां हाणे इन जो जेको अछो रंग आहे तव्हांखे ख़तमु करिणो आहे। कहिड़े तरीक़े सां ख़तमु करिणो आहे,
तव्हांजो जेको इरेज़र कलर आहे तव्हां इन ते क्लिक करियो। इन ते क्लिक करण खां पोइ तव्हां इनखे इनेबल करियो। सो ऑटोमेटिकली इन जो जेको कलर जेको आहे उहो ऑटोमेटिक ख़तमु थी वियो आहे। सो ये जो ऑटोमेटिक इन जो रंग ख़तमु थी वियो आहे। ठीकु आहे न। हाणे तव्हां जेको इन जो तव्हां बिल्कुलु घटाए छॾियो या वधाए छॾियो। ॾिसो हिते तव्हांखे वधाए छॾिणो आहे, 12 ते रखिणो आहे, 13 ते रखिणो आहे। तो ऐं तव्हांखे बसि 13 ते सही आहे, 12 ते सही आहे। उनखां पोइ तव्हांखे इनखे 2 ते रखो ऐं इहो जेको समथ ऑफ एड्रेस तव्हां इनखे 2 ते रखिणो आहे। इनखां पोइ तव्हां जेको हीअ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया टिक वारो तव्हां इन ते क्लिक तव्हां ॿाहिरि निकिरी वञो। ॿाहिरि निकिरण खां पोइ तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ध्यान में रखणी आहे ऐं तव्हां ठीक है दोस्तों, ऐं तव्हां इनखे ताला लॉक करियो। ताला लॉक करण खां पोइ ॾिसो तव्हां इनखे थोरी जिते साइज़ तव्हांजी भे तव्हां उनखे उते रखो ऐं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ध्यानु करिणी आहे, तव्हांखे इन तलवार खे पाण में न मिलाइणो ऐं इनखे पाण में न मिलाइणो, इनखे न मिलाइणो, सिर्फ़ु इन ॿिनि खे पाण में मिलाइणो आहे। छो तलवार लिखियल आहे, ॿियनि लाइ तव्हां इन पाण में मिलाए छॾियो। इनखे टिक लॻाए करे तव्हां इन पाण में मिलायो। ठीकु आहे न। सो मैं इनके पानी में मिला छो इनका पोइ तव्हां इनखे नंढो करियो। तो तव्हांखे एतिरो करण खां पोइ ॾिसो तव्हांजी हिते रखो। इन खां पोइ तव्हां इन टिनिनि खे पाण में मिलायो। ॾिसो मिलाइण जो तरीक़ो तव्हांखे ॿुधायां, मथे लेयर वारो जेको ऑप्शन तव्हां इन ते क्लिक करियो ऐं इन्हनि ॿिन्हिनि खे पाण में मिलायो। सभु मिलाइण टिक लॻाइण ऑप्शन खां पोइ तव्हां इहो जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहियो, इहो जेको ऑप्शन तव्हां इन ते क्लिक करियो ऐं उहो ओके वारो जेको ऑप्शन तव्हां इन ते क्लिक तव्हां पाण में मिली वेंदा। सभई मुंहिंजा तयारु थी वियो। इन खां पोइ आउं इन जे अंदरि छा करणु चाहियां थो, ॾिसो हाणे तव्हां इम्पोर्ट जे अंदरि वञो। ॾिसो इम्पोर्ट जेको ऑप्शन तव्हां इन ते क्लिक करियो ऐं तव्हां हीअ जेको ऑप्शन आहे रंग वारो तव्हां उहो खणो। ॾिसो ही मूं इनखे खयुमि। हाणे साॻी तरह सां इन जो बि तव्हां जेको साॻी तव्हांखे बि इन जो बि जेको अछो कलर जो पहिरीं खां ई लॻल आहे तव्हांखे इरेज़र कलर जो ऑप्शन तव्हां ॾिसो भई तव्हां इन ते वञी करे तव्हां इन जो अछो कलर ख़तमु करियो। ठीक है ना दोस्तों। हाणे तव्हां जेको ओके वारो सही वारो टिक वारो जेको ऑप्शन तव्हां ॾिसी तव्हां इन ते क्लिक करियो ऐं तव्हां ॿाहिरि निकिरी वञो। तो एतिरो करण खां पोइ ॾिसो हाणे तव्हां इनखे टू बैक करियो। तो ॾिसो इहो ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया टू बैक वारो तव्हां इन ते क्लिक कयो, तव्हां इहो तव्हांजे बैक ते अची वेंदो। ठीक है न। हाणे तव्हांखे इन टिनिनि खे पाण में मिलाइणो। लेयर वारो जेको ऑप्शन आहे तव्हां इन ते क्लिक करियो ऐं तव्हां इहो जेको ऑप्शन आहे तव्हां इन ते क्लिक करियो ऐं तव्हां ॿिन्हिनि खे पाण में टिक लॻायो। ॾिसो इहो जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो, इहो जेको ऑप्शन तव्हां इन ते क्लिक करे तव्हां पाण में मिलायो। दोस्तों हाणे तव्हांखे छा करिणो आहे, हाणे तव्हां इहो जेको ऑप्शन ॾिसो शेडो वारो तव्हां इन ते क्लिक करियो ऐं तव्हां इनखे वधायो। इहे कलर रखो ऐं इन खां पोइ तव्हां इनखे 15 ते रखो, इनखे 15 ते रखो। ऐं उन खां पोइ तव्हां इनखे 6 ते रखो। तो 6 ते रखण खां पोइ ॾिसो तव्हां इहो टिक वारो जेको ऑप्शन ॾिसी रहिया आहियो तव्हां इन ते क्लिक करियो ऐं तव्हां हाणे ॾिसो स्ट्रोक वारो निशान तव्हां इन ते क्लिक करियो ऐं तव्हां स्ट्रोक इन जे अंदरि लॻायो। थोरो अछो रंग इन जे अंदरि सही आहे। सो इन खां पोइ तव्हां टिक वारे ऑप्शन ते निकिरी तव्हां ॿाहिरि निकिरी वञो। ॾिसो हाणे तव्हांजो हीउ तयारु थी वियो आहे। तव्हां जेके इन जे अंदरि को बैकग्राउंड लॻाइणु चाहियो त तव्हां पंहिंजे आसानी सां बैकग्राउंड बि लॻाए सघो था ऐं या उनखे तव्हां सेव कयो। ॾिसो इहो जेको ऑप्शन सेव वारो मथां जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो सेव वारो जेको ऑप्शन इहो ऐं ॿई तव्हां ॾिसो तव्हां इन जे अंदरि तव्हां पंहिंजी मोबाइल जे अंदरि इनखे सेव करियो। दोस्तों मैं इनके पानी मोबाइल के अंदर सेव कर छो। जो तव्हांखे अॼु जी वीडियो पसंद आई तो वीडियो के लाइक ज़रूर करियो ऐं जेकी भी इन अंदर जेके भी शयूं इस्तेमाल थींदियूं आहिनि टेलीग्राम एस दाशरी के अंदर ॾेई तव्हां उनखे उतां भी डाउनलोड करे सघो था। ऐं ॾिसो जेके तव्हां इन अंदर को फ्रॉम गैलरी के अंदर वञी करे तव्हां इन अंदर को रंग सिलेक्ट करियो। ठीक है ना। उन अंदर को रंग सिलेक्ट करियां तो मुझे मर्ज़ी जे मुताबिक़
ऐं सुम्हो इनजे अंदरि सही रखियो आहे। तव्हां जेको मथे शेयर वारो जेको ऑप्शन तव्हां इन ते क्लिक करे तव्हां इनखे सेव करियो। दोस्तों यही भी अॼु जी वीडियो जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आई त वीडियो खे लाइक ज़रूरु करियो ऐं मुंहिंजे चैनल A/Shar खे बि सब्सक्राइब ज़रूरु करियो ऐं तव्हां ॿारनि जी शुक्रगुज़ार आहियां जेको मुंहिंजे यूट्यूब चैनल जे अंदरि अचनि था ऐं मुंहिंजी वीडियो ॾिसनि था ऐं तव्हां सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार रहंदो। दोस्तों तव्हां पाण ॿुधाईंदा त ऐं जेकी इन खां पोइ जेकी वीडियो आऊं छा जे बारे में ठाहियां तव्हां कमेंट जे ज़रिए ज़रूरु ॿुधाईंदा। तव्हांजो शुक्रगुज़ार रहंदुसि ऐं A/Shar। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।